अस्सलामुअलैकुम या अली मदद मां आहियां महर फ़क़ीर। हिन वक़्तु परियां टाउन कराची घुमण आयो आहियां। ही पोयां परियां टाउन जी मस्जिद आहे। कुझु सिज जे करे सही नज़र नथी अचे। हीअ ॾिसो VIP ख़ूबसूरत हिन मस्जिद जो नालो आहे जामिया मस्जिद रियाज़, जेका मलक रियाज़ जे नाले सां मनसूब आहे। ऐं हिन परियां टाउन जा रस्ता बि VIP, ज़बरदस्त लोकेशन, ज़बरदस्त सिस्टम, ज़बरदस्त इंतज़ामिया, VIP बंगला, VIP फ्लैट, साफ़ सुथराई। ठीकु आहे। अॼु मोटरसाइकिल ते निकितल आहियूं। दिलि थियो त हीअ इलाइक़ो घुमिजे, सो अव्हांखे बि मुख़्तसिर रुगो ॾेखारियूं था। अलाह ख़ैरु कंदो। पार्क यानी कि हर शइ बहितरीनु आहे। सो दिलि चयो त हिन मस्जिद जो थोरो अव्हां सां तारीफ़ करायां। सुबुह निकितासीं घरां, समंदरी बाबा जो दीदार कयोसीं। तो हीअ ॾिसो मस्जिद तमामु ख़ूबसूरत VIP। ठीकु आहे, त पोइ मोकिलाणी न आहे। अस्सलामु अलैकुम या अली मदद महर फ़क़ीर, परियां टाउन, कराची सिंध। ख़ुदा हाफ़िज़। दिलि दुआ में यादि कजो। अला भाई।